एमे मसलो है अब्बा प्लाट जो मेहरबान दे बूटे दे गोट में बैठा आयो। मसलो मुझे डेर है सौतेलो हु करे तो मसलो मुझे बच्चन के मारे तो मुखे मारे तो प्लाट मुझो आए। हाँ हाँ कागज आए मुझा सोना जेवर ब्यावा हु पकड़ी वियो रोज असांखे मारे तो माल मतो हुन विकिणे खाए छॾियो तो अब असांखे मारे तो असांखे वेड़ नथो ॾे। मुंहिंजा बच्चा नंढा हुआ मुंहिंजो मुड़ुस मरी वियो 25 साल थी विया आहे। इनजो नालो कृष्ण आहे। हाँ ॾिनी आहे कुछ कोन कयो राजूने फैसला कया असांजी बिरादरी जो फैसला कया का ॻाल्हि नथो मिले। उनका साल थी वियो ये रगड़ा हले पिया पर 25 साल से मूं सां जहिड़ो नथो ख़त्म करे वो चए तो सॼो मूंखे ॾियो ऐं कब्ज़ो करे वेठो आहियां। हींअर मुंहिंजो हिकिड़ो छोकिरो वेठो आहे हिनखे बि नथो सहे। कागज़ असां वटि आहे। प्लाट मुंहिंजो ॾेर वेठो आहे विच में हू पकी ठाहे वेठो आहे मुंहिंजे हिन जी झोपड़ी आहे उहो बि नथो वहण ॾे। हाँ तंग करे तो ही भॼी वञे त सॼा ऐं कब्ज़ो करे विया। ज़ुल्म आहे असां सां असांजो प्लाट आजो करे ॾियो बाबा। मेहरबानी करे असांखे असांजो प्लाट आजो करे असीं मेर मोहम्मद बूटा जे गुट में रहण आहियूं। कृष्ण मेघवार कब्ज़ो करे वेठो आहे असांखे मार कुट थो करे कुटे थो गारियूं थो कढे। मेहरबानी करे असांखे प्लाट आजो कराए ॾियो। पुलिस के अपील है असांजी मेहरबानी करे असांखे आजो कराए ॾियो प्लाट। SP वीरपुर ख़ासि असांखे प्लाट आजो करायो वञे ही तंग थो करे असांखे हिनखे मेहरबानी करे हिदायत कई वञे। असीं ग़रीब आहियूं।